इते मूंखे ॿुधायूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हैदराबाद शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे डिप्टी कमिश्नरनि सां राब्तो थियो आहे। वॾे वज़ीर बरसात जी सूरतयाल बाबति मालूमात वरिती। तर्जुमान जो चवणु आहे वॾे वज़ीर जी उमरकोट थरपारकर सां गॾु टंडे मोहम्मद ख़ान ऐं सिजावल जे डिप्टी कमिश्नरनि खे फ़ोन बि कयो आहे। अवाम जे जान ऐं माल खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वॾे वज़ीर डीसीज़ खे इहा हिदायत कई आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि अहम रोड रस्तनि तां बरसाती पाणीअ जे निकाल खे यकीनी बणाए वञे। सूबे में जारी चौमासी बरसातुनि बाबति तालके सतह जी रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश कई वई। मीरपुर ख़ास में 48, कुनरी में 47, छाछरो में 42, मिठी ऐं डीपलो में 40 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। हसन बख्श मरी में 48, शहदादपुर में 43, नंगर पार्कर में 38, कलोई में 33, हाला में 29 मिलीमीटर बरसात पई आहे। बदीन में 53, जाती में 52, टंडो बागो में 21, तलहार में 17 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। मंगोपीर में 43, लांडी में 38, नाज़माबाद में 28 ऐं साइट एरिया में बि 28 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे।